ज़मीन आहे ज़रूरी ज़मीन उते 200 जरिब ज़मीन 250 जरिब ज़मीन आहे मुंहिंजी उते। राति 12:30 बजे मुंहिंजे फसल बीठो तयारु करे ॿार रखियलु हुई उनखे बाहि ॾींदनि ऐं मुंहिंजे हारियुनि ते फेरिंग कई अथनि ऐं मूंखां उन्हनि भतो घुरियो 5 लख रुपया मूंखे भतो ॾियो न त हेॾे ज़मीन टी ईंदे तोखे असां मारींदासीं ऐं मोतमार धमकी ॾिनी उन्हनि सां। अरबाब जो पुटु आसिफ सोढर ऐं लालो अरबाब जो पुटु अली मोहम्मद सोढर ऐं गुलज़ार सोढर ऐं कारो सोढर हारून जा पुट ऐं इन्हनि मूंखे धमकी ॾिनियूं ऐं पर्चियूं मोकिलियूं ऐं चिठियूं मोकिलियूं त 5 लख रुपया ॾींदे त ठीकु आहे न त असां तोखे मारींदासीं। हाणे मूंखे ख़ुदा मूंखे तहफ़ुज़ ॾिनो ऐं अदला खे मुंहिंजो इहो चवंदो आहे अदला खे ऐं वज़ीर आज़म खे सिंध वज़ीर आज़म खे त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो ऐं मूंखे हिननि ख़तरो आहे जान जो ऐं मूंखे मारींदा ऐं मूंखे धमकी ॾियनि था पिया। मेयर ॻोठ राखाणी जे रहवासी इक़बाल अमन सोढर मेयर प्रेस क्लब में पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ में मुंहिंजी ज़रूरी ज़मीन 250 जरिब आहे जेका मुंहिंजे हारी आबाद कंदा हुआ। 2010 जी ॿोॾि में मां मेयर लॾे आयो हुयुसि ऐं ज़मीन ते वेंदो हुयुसि। हिन चयो त जॾहिं फसल मुंहिंजो तयारु थियो त आसिफ सोढर अली मोहम्मद सोढर लालू सोढर अली गौर सोढर ऐं ॿिया 140 मण फसल सारियूं ज़बरदस्ती खणी विया। हिन चयो त हिननि मुंहिंजे हारियुनि खे मार कुट करे धक हणी गुज़िरे राति मुंहिंजे उनजे 200 मण जी ॿार ते पियल फसल खे बाहि ॾेई साड़े छॾियो ऐं मुंहिंजे हारियुनि मथां फायरिंग कई। हिन चयो त उहे बासर आहिनि। हिन चयो त उहे मूंखे मारण ऐं ज़मीन तां हथु खणण लाइ धमकी ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त हाई कोर्ट ऐं सेशन कोर्ट में वियो आहियां जेको फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में आयो आहे। हिन चयो त सेशन कोर्ट फरीदाबाद पुलिस खे हुकुम कयो आहे त जल्द ज़मीन ऐं घर तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे पर पुलिस ईअं न पई करे। उन्हनि ख़िलाफ़ मुंहिंजी FIR बि नथी कटे। हिननि वज़ीर आला सिंध IG सिंध SSP दादू खां मुतालबो कयो त मुंहिंजे घर ऐं ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो न वञे। अब्दुल वहीद मयसर रिपोर्ट सोच न्यूज़ मेयर।